तर वियो रंग मट जी ज़मी आसमां जो नूरे नज़र हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह जिन जो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो करियां बयान जो नवाज़ो शफ़ील मुज़नबी जिन जो रहमतुल आलमीन मेहरबान जो ख़मीस ॾींहुं ॿी तारीख़ मुहर्रमुल हराम जी पहुता 61 हिजरी मैदाने चवा जो नए नवा जो शोदा सैयदे शोदा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन साथियुनि समेत आशूरो ॾींहुं शहीद थिया आया जो इहो रंग मटिजी ज़मी आसमां जो जंहिं वक़्तु इमाम शहीद थियो करबला इहो रंग मटिजी ज़मी आसमां जो शहीदाने करबला जे ग़म में अञा ताईं मिठू शहीदाने करबला जे ग़म में अञा ताईं मिठू जारी आहे मातम सैयदे सरवर दो जहां जो सरवरे दो जहां जो इहो रंग मटिजी ज़मी आसमां जो।